अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हां सां शेयर कंदासीं इफ्तार स्पेशल रेसिपी पर्शियन कबाब। ही पर्शियन कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां खयो आहे बीफ मिन्स यानी वॾे गोश्त जो कीमो 700 ग्राम्स। कटियल बसर विझूं था, हिकु विचोली साइज़ जो बसर खणी असां कटे छॾियो आहे। कटियल सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून ऐं लूणु विझूं था तक़रीबन 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ब्लैक पेपर पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। थूम जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां हिते खयूं आहे हिकिड़ो फ्राइंग पैन ऐं फ्राइंग पैन में तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब तेल विधो आहे ऐं चङी तरह सां फ्राइंग पैन में फैलाए छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था कीमे जो मिक्सचर। कीमे जो मिक्सचर विझी करे पैन में चङी तरह सां फैलाए छॾींदासीं ऐं हिकु लेयर लॻाए छॾींदासीं जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। लेयर लॻाइण खां पोइ असां कटर जी मदद सां कटे करे कबाब जा शेप ॾियूं था। कबाब जी शेप ॾियण खां पोइ असां कबाब जे हेठिएं साइड खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं ऐं 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते हिकु साइड पचण खां पोइ असां हाणे आहिस्ता आहिस्ता सभिनी कबाबनि जी साइड चेंज कंदासीं ऐं कबाब जी ॿी साइड खे बि तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां कबाब जी ॿिन्ही साइड्स खे 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। असां तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते कबाबनि खे पचाइण लाइ छॾे ॾिनो आहे ऐं खयो आहे हिकिड़ो ॿियो फ्राइंग पैन ऐं विझूं था 1 टेबल स्पून जे क़रीब ऑयल ऐं हाणे विझूं था ॻाढ़ो शिमला मिर्च अधु ऐं पीलो शिमला मिर्च बि असां अधु विधो आहे ऐं शिमला मिर्च खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। पोइ हाणे असां विझूं था थोरो ब्लैक पेपर पाउडर। तव्हां पंहिंजी टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था ऐं चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं ॿी तरफ़ असांजा पर्शियन कबाब बि फ्राई थी चुका आहिनि। असां कयूं था पर्शियन कबाब खे डिश आउट ऐं सर्व कंदासीं फ्राइड थियल शिमला मिर्च सां। जी फ्रेंड्स, असांजे मज़ेदार पर्शियन कबाब जी रेसिपी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।